लख विस्कीअ ते चप मुंहिंजा मोर लाॾा चप चोर मुछ मोड़ मुंहिंजा मोर लाॾा। अरे तूं अञा ताईं वेठी आहीं? त तव्हांजो मतिलबु छा आहे? वेहा न त छा सुम्ही पवां? अरे सुम्ही पवंदी कर। हा तव्हांखे छा आहे? हेॾा ख़बर पएव थी सुबुह जा 4 था थियनि 4 माण्हू उथी करे 4 बजे पूजा पाठ कंदा आहिनि, अमृत वेलो कंदा आहिनि ऐं तव्हां 4 बजे घर था अचो पिया सॼी राति ॿाहिरि। अरे दोस्त जी शादी त टाइम त लॻंदो न, देर त थींदी न। ऐं तव्हां पी आया आहियो न अञा? ओह नो पी आया आहियो न? हाणे दोस्त विहंदासीं पाण में त शादी विहांउ ते पीअण खाइण थींदो आहे न, इन में कहिड़ी वॾी ॻाल्हि थी वई? तव्हां ॾाढी नाइंसाफ़ी कई आहे मूंसां। छा कयो वरी मां? तव्हां पीअंदा बि आहियो, सिगरेट बि पीअंदा आहियो, गुटखा बि खाईंदा आहियो, इन गारियूं बि ॾींदा आहियो, त इहे सभु मूंखे शादी खां पहिरियों छो न ॿुधायो? धोखे में छो रखियो? वाह वाह वाह, मां तोखे धोखे में रखियो। त तूं मूंखे ॿुधाए शादी खां पहिरियों छा? कि तूं खून चूसींदी आहीं, मां खाईंदी आहीं, काली माता वांगुरु ईंदी अखियूं ॾेखारींदी आहीं। तूं ॿुधाए मूंखे सॼो ॾींहुं पई विढ़ंदी आहीं। तूं न कयो मूंसां धोखो? मुंहिंजे मथां ई त चढ़ाई कयो पिया। त तव्हां शादी खां पोइ ॾाढा मटिजी विया आहियो हेॾा। तव्हां ॾाढा मटिजी विया आहियो। तव्हांखे हाणे मूं में उहो इंट्रस्ट ई न रहियो अथव। ॾिस, मां तोखे शादी खां पहिरियों ॿुधायो मैं कि शादीशुदा माइनि में मुंहिंजो कोई इंट्रस्ट कोन्हे को। शादीशुदाउनि खे मां अखि खणी न ॾिसंदो आहियां।